नाज़रीन, मदई जी मां इंतहाई अफ़सोसनाक ऐं ताज़ा तरीन ख़बर शामिल कंदा हलूं त मदई जी जे हकड़ा मेला वासी 3 नौजवान ब्रेकर तां मोटरसाइकिल स्लिप थियण सबब सख़्त ज़ख़्मी थी विया आहिनि। मदई जी इस्पताल मां डॉक्टर ऐं ॿियो अमलो ग़ाइब, ज़ख़्मी काफ़ी वक़्तु तड़पंदा रहिया। ज़ख़्मियुनि जे वारसनि पारां डॉक्टरनि जे वक़्त सिर मौजूद न हुजण सबब इस्पताल में शदीद हंगामा आराई थी आहे। डॉक्टर के कमरे ऐं इस्पताल में पयल कुर्सियुनि ऐं बेंचुनि के लता हणी भॼण की कोशिश कई वई आहे, जॾहिं त मरीज़नि जे वारसनि जी इस्पताल अमले सां हाथापाई पिणु थी आहे। ॿिए पासे मदई जी पुलिस पहुची झेड़े ते कंट्रोल कराए वरितो आहे। मुज़ाहिरीन इस्पताल अमले तोड़े पुलिस के रवैये ख़िलाफ़ शदीद गम और गुस्से जो इज़हार किया है। ज़ख़्मियुनि में 18 साल आमिर वलद मोहम्मद आलिम, 17 साल शिराज वलद हाजन शेख ऐं 16 साल शकील वलद गुलजार शेख जा नाला शामिल आहिनि। होॾां इस्पताल इंतज़ामिया पारां एम्बुलेंस न ॾियण सबब इंतहाई सीरियस हालत में ज़ख़्मियुनि के प्राइवेट गाॾीअ में लाड़काना इस्पताल मुंतक़िल कियो वियो आहे। होॾां मरीज़ जे वारसनि सचाई न्यूज़ आॾो शदीद एहतजाज कंदे चयो आहे, हिनजी कुछ कर जे तू केर थींदो पर निकुर बाहर तू त मां हुनखे धिको ॾिनो कंपाउंड दर मां पुलिस वारे जे धिको ॾिनो आहे। पुलिस वारो आहे चढ़ी त डॉक्टर न ॻाल्हाए, छो न ॻाल्हायूं त कलाकु ॾेढ कलाक डॉक्टर कोन्हे को अंदरि होॾे परते वेठो आहे। छोकिरा त तड़फनि था पिया, छोकिरा हेॾे तड़फंदा, डॉक्टर होॾे वेठो आहे। कंपाउंडर हिकिड़ो लूसड़ी किनड़ो आहे हिकिड़ो, अलाए ईअं आहे, अलाए कंपाउंडर सुञाणे बि नथा पिया, कंपाउंडर लॻे ई नथो असांखे। डॉक्टरनि खे चवनि था असांजनि जो इलाज कनि, रहंदो तव्हां बि असांखे था चओ, ॿुधी बा पुलिस जे रवियो माना उन्हनि सां ॿधल, ॿुधी बा त उन्हनि खे न पिया चवनि त तव्हां इलाज कयो पिया, तड़पनि था सफ़ा सीरियस आहिनि त उहे बि थिया आहिनि। माना अचानक ब्रेकर हिकिड़े में अची विया जंहिंमें माना अमीर खान जे प्लाट वटि इहो रोड ते आयूं अथव नी, त हिननि जो पंहिंजे ख़्याल में कलाकु तड़पिया आहिनि त डॉक्टर पंहिंजे कमरे में वेठो आहे। कंपाउंडर हिकिड़ो बसि वते थो लम ठम कंदो, ॿुधी न पुलिस आई आहे, पुलिस बि उन्हनि जी माना अघु भराई थी करे। तव्हां न चओ बाबा हे तड़पनि था, डॉक्टर कहिड़े बाक़ी इलाज छा कंदा बाक़ी। एक्सीडेंट थियो कलाक ॾेढ पहिरियां असांखे ख़बर पई त छोकिरे जो एक्सीडेंट थियो आहे। जीअं जो आयासीं हिते कुझु बि न, को डॉक्टर हुयो न का सहूलियत। बार 2-3 ॼणनि एक्शन खयो आहे, माण्हुनि ॻाल्हायो आहे त बाबा मदे जी हॉस्पिटल में पेनाडाल जी बि सहूलियत न आहे। जहाँ को ख़ुदा न ख़ास्ता एक्सीडेंट थो थिए त रोड वारी सुई बि न आहे, पोइ वरी सिरंज वरी चवनि था हुतां मेडिकल न वठी अचो। हे त ज़ुल्म आहे न। सरकारी एॾी हॉस्पिटल आहे, न एम्बुलेंस आहे, प्राइवेट गाॾी कराए, बसि जेको थोरो घणो धकु लॻल आहे चई लाड़काणे खणोसि, हेॾे खणोसि, हिते ट्रीटमेंट सही न आहे। फज़ीलत आहे डॉक्टर जी वॾी ना चाहे। हा मुंहिंजो पुटु आहे, 2 कलाक हिते तड़पिया आहिनि त कोई बि माना हिते को गुंड को ॿुधी न कोई बि माना को हथ ई न बोलाए। घटि में घटि 2 कलाक तड़पिया आहिनि पूरा।